पारस नाहियो सुपरी नसीब पारस नाई प्यार छुई वियो असां ॿिन्ही खे सोना थी पिया आहियूं। सच इहो आहे त मुंहिंजी ज़ाती भले मां हुनजो इज़हार लिखत में त खणी कयो आहे, पर हीअं कॾहिं कंहिं स्टेज ते बि हीअ मौक़ो न मिलियो आहे त टई भाइर गॾु हुजनि। पर मूंखे अनवर पीरज़ादे साहब जा हे टई फर्ज़ंद पंहिंजा भाइर लॻंदा आहिनि। मां चाहींदो आहियां त मुंहिंजो उन्हनि सां रिश्तो, मुंहिंजो उन्हनि सां तालुक़ु भाइरनि वारो हुजे। ऐं हीअ फैमिली लाड़काणे जे अंदरि खोड़ सारी फैमिलीज़ आहिनि। हीअ उन्हनि फैमिलीज़ मां हिकिड़ी फैमिली आहे, अदबी फैमिली, जंहिं ते लाड़काणे खे फ़ख्रु करणु खपे। मां सम्झां थो अनवर पीरज़ादे साहिब जो जेको नालो ऐं हवालो आहे उहो बि ईअं ई जीअं भाऊ ज़रार ॻाल्हि कई त अनवर साहिब उन्हनि सभिनी शयुनि खे डिस्कवर कयो, पर पंहिंजी अलॻि उनजी एंगल अलॻि हुई, उनजो ज़ावियो अलॻि हुयो। उहो जॾहिं भिटाई ते ॻाल्हाईंदो हो त बुत जा वार उभा थी वेंदा हुआ। एॾो शानदार अंदाज़ सां उहो बेतन जी नई सम्झाणी ॾींदो हो। ऐं वरी उहे असां वटि साईं मोहम्मद अली साहिब जे तवसुल सां पहुचंदियूं रहियूं शयूं। ऐं मोहम्मद अली साहिब जो तव्हां ज़िक्र कयो त मां चवंदो आहियां त मोहम्मद अली साहिब जी शख़्सियत उहा शख़्सियत आहे जेका कंहिं माण्हूअ खे उत्साह ॾियण जे हवाले सां जेकॾहिं चई छॾिजे त साईं हीउ माण्हू हिकिड़ो ई माण्हू आहे जंहिं ते साईं जो वसु न हलियो आहे हिन वक़्तु, ऐं अख़्तर जामरी साहिबु किताबु न छपाए सघियो आहे। जी हा, पर मां जस ॾियां थो मोहम्मद अली साहिब खे जो माना रोशन दुनिया जे वञण खां पोइ बि उन जा किताब उहो छपाईंदो रहे थो, उन्हनि जे पुटनि खे जेको आहे चवंदो रहे थो। ऐं नगर खे जस हुजे, नगर असांजो तमामु, मां जॾहिं नगर घुराईंदुसि त नगर जे हवाले सां ॿ ॻाल्हियूं ज़रूरु कंदुसि। सो असांजे लाइ इहो इन आर्ट्स काउंसिल जे लाइ एज़ाज़ आहे। मूंखे भाऊ ज़ैद जॾहिं चयो त यार प्रोग्राम लाड़काणे में मां चाहियां थो त थिए, त मूं चयो यार तव्हांजे शाया निशान प्रोग्राम मूंखे करिणो आहे। पोइ ईअं बि चयो त सजलत मर्कज़ ते 20 माण्हुनि जी निशस्त कयूं गॾिजी, पर मुंहिंजी दिलि न पई मुतमइन थिए। जेतोणीकि मूंखे भाऊ ज़ैद चयो त ठीकु आहे। पोइ शॉर्ट नोटिस ते असांजे इन हाल में माण्हुनि जी जेकॾहिं तमामु खणाई न आहे त उनजो सबबु इहो बि आहे त साईं मोहम्मद अली ख़बर आहे पंजो ॾींहुं आहे मुसलसिल 3:30 बजे हिते था अचे पियूं ऐं प्रोग्राम आहे कोई न कोई। तो हीउ हिकिड़ो असां यानी टोकन ऑफ लव तौर हिकिड़ो ट्रिब्यूट ॾियण लाइ इन फैमिली खे असां इहो प्रोग्राम मुनक़िद करायो आहे। ऐं चाहींदुसि मां त हिन फैमिली सां मुकमिल तौर ते हिन ई हाल में को कहिड़ो बि दोस्त हुजे प्रोग्राम ज़रूरु करे। हाँ साईं, बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। ऐं जीअं भाऊ ज़रार चयो त जीअं उस्ताद बि चयो न त हिकु ज़िंदा गीत भलो